मां पंहिंजे सोचुनि, पंहिंजे नज़रियनि, पंहिंजे ख़्यालनि ऐं लफ़्ज़नि जा मोर्चा ठाहे हिन समाज जे मुद्दे ख़ारिज रीतुनि रस्मुनि सां जंग कंदो आहियां, विढ़ंदो आहियां मां हिननि सां। इन जो मतलब त मां पंहिंजे सोट जी बंदूक खे हिसार खां निकिरी करे हिकु लेखक जे कलम जी पनाह में अची वई आहियां। पर मूंखे इहो त सम्झाए त हिकु रिवॉल्वर पिस्तौल जी गोली कई कलम कीअं थो रोके सघे। सभ खां पहिरियां मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजो सोट तोखे आख़िर मारण छो थो चाहे? मुंहिंजो सोट पहिरियां खां ई शादीशुदा आहे, ॿारनि बचनि जो पीउ आहे। मूंखे सफ़ा नाहे वणंदो, पोइ बि मूंसां शादी थो करणु चाहे। माउ पीउ जे गुज़री वञण खां पोइ मूंखे मुंहिंजे चाचा सां ई पालियो हुयो, पर हाणे चाचा सां ई बि न आहे। हुन ज़ालिम खां बचाइण वारो हिन दुनिया में कोई न आहे। मां किथे बि महफ़ूज़ न आहियां, किथे बि न। तुंहिंजो सोट शादीशुदा हूंदे ॿारनि बचनि जो पीउ हुजण जे बावजूद तोसां शादी करणु छो थो चाहे? माउ पीउ जी अकेली औलाद हुजण जे करे सॼी मिल्कियत जी मालिकानी मां अकेली आहियां, ऐं उहो ज़ालिम शख़्स मुंहिंजी मिल्कियत तो हासिल करणु चाहे। मां हुन सां शादी नथी करणु चाहियां। मां पढ़ियल लिखियल छोकिरी आहियां, बालिग आहियां, पंहिंजी ज़िंदगी जो फ़ैसिलो पाण करे थी सघां, ऐं इहो हक़ मूंखे कानून बि ॾिनो आहे। पर मुंहिंजो सोट मुंहिंजो इहो हक़ तस्लीम करण खां इनकार करे रहियो आहे। जेकॾहिं तूं पढ़ियल लिखियल बि आहीं, आकिल बालिग बि आहीं, ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा त तूं पंहिंजे हक़ खां वाक़िफ़ बि आहीं, मुंहिंजे ख़्याल में त पोइ तोखे पंहिंजे सोट खां ख़ौफ़ज़दा थियण जी का बि ज़रूरत कोन्हे। तूं पंहिंजे हक़ जे लाइ विढ़ी बि सघे थी। जॾहिं मुंहिंजो सोट हिते अची वेंदो न पंहिंजी रिवॉल्वर सां गॾु, पोइ इहो साॻियो ई सवाल मां तोखां पुछंदसि। लगे तो वो अची वियो। दरवाज़ो न खोल जा, मां तुंहिंजे साम्हूं। तूं रिलैक्स थी, दरवाज़ो न खोल जा, तूं रिलैक्स, तूं चले, मां ॾिसी थो अचां। दरवाज़ो न खोल जा, हू अंदर अची मूंखे मारे छॾींदो। तोखे मूं ते एतबार करणु घुरिजे। तूं हिते वेह, प्लीज़ रिलैक्स। तोखे त को बि नुक़सान नथो पहुची सघे। मां आहियां न, वे।
कहिड़ो चौकीदार हुयो। चौकीदार छा पियो चए? चई पे त कुछ देर अॻु कारी चादर सां हिकु औरत जीअं में दाख़िल थी ऐं पोइ अलाए काॾे गायब थी वई। पोइ पोइ तूं छा चयुसि? मां छा वरी छा चवंदोमांसि? मां चयोमांसि त अलाए काॾे गायब थी वई उहा औरत। मूंखे कहिड़ी ख़बर? इन जो मतलब था चौकीदार मूंखे हिते ईंदे ॾिसी वरितो आहे। मतलब मां हिते बि महफ़ूज़ न आहियां। हाणे मूंखे त वञणु घुरिजे। मूंखे त वञणु घुरिजे। मोहतरमा, मुझे ख्याल में त तूं ॿाहिरि खां वधीक घर में अंदर महफ़ूज़ आहे। वो इन करे जो ॿाहिरि चौकीदार चौकी ॾेई रहियो आहे ऐं तुंहिंजो सोट त तोखे अॻ में खां ई ॻोल्हे रहियो आहे। हाणे फैसलो तुंहिंजे हथ में आहे। तूं ॿाहिरि वञी या अंदरि अची। ठीक है। पर अञा ताईं तू मूंखे मुझे सवाल जो जवाब नहीं दिनो। सवाल? केड़ो सवाल? मुखे सादन सीधन लफ्जन में यो बुधाए त जेकॾहिं मुंहिंजो सो पंहिंजी रिवॉल्वर समेत हिते अची वियो त तूं उनखे कीअं रोकींदे? ही कलम उनखे गोली हलाइण खां कीअं रोकींदो? ही कलम कॾहिं बि कंहिं गोली हलाइण वारे खे गोली हलाइण खां नथो रोके सघे।
छो जो इहो इन जो कम न आहे, इहो उन जो कम आहे। ही कलम जंहिंजे हथ में आहे, जंहिंजे हथ में ही कलम हूंदो आहे न, इहो उन जो कम आहे त हू समाज जे कंहिं बि फर्द खे गोली हथ में खणण ई न ॾे। वरी वरी वही सागो राग, वरी वही सागो फलसफो। जेकॾहिं मुंहिंजो सोट ते अची वेंदो त इहो कलम उनखे कीअं रोकींदो? जेकॾहिं मुंहिंजो सोट ते अची वियो त हुन ते न इहा तकरीर असर कंदी, न इहो समाज उनखे रोकण ईंदो। हिननि ॿिन्हिनि कमनि काग हुनजी गोली मुंहिंजो सीनो पार करे चुकी हूंदी। लगे थो त मूंखे पंहिंजे खे सही साबित करण जे लाइ तुंहिंजे सोट खे पिस्टल समेत हिते घुराइणो पवंदो। हाँ? तू मुझे सजन आई या मुझे दुश्मन? तो वट मुझे सवाल जो जवाब ना है ना, तंहिं करे तू हितां जी ॻाल्हियूं करे मुंहिंजो वक़्तु ज़ाया करे रहियो आहीं। मां बि केतिरी न चरी आहियां, अहिड़े शख़्स खां सवाल थी पुछां जंहिं वटि मुंहिंजे सवाल जो जवाब ही ना है। उहो लेखक ही कहिड़ो जंहिं वटि कंहिं सवाल जो जवाब न हुजे। तूं हिन वक़्तु तमाम घणी ख़ौफ़ज़दा आहीं। मां तोखे इहा ॻाल्हि इलाही दफ़ा चई चुको आहियां। टेंशन में आहीं, परेशान आहीं, ऐं शायद तोखे मुंहिंजी का बि ॻाल्हि इन करे सम्झ में नथी अचे। ख़बर थी जॾहिं मां टेंशन में हूंदो आहियां न त मां गरम गरम चांहि पीअंदो आहियां। अच्छा त मां तोखे बि चांहि पीआरियां। हलिया अच्छा प्लीज वे पानी पींदी? अच्छे बस चाय
हिकु अहिड़ी शइ आहे जेका हर क़िस्म जा टेंशन ख़तम कंदी आहे। ऐं तोखे ख़बर आहे त इहा चांहि टेंशन ख़तम छो कंदी आहे? उहा इन करे त चांहि में हिकिड़ो अहिड़ो केमिकल हूंदो आहे जंहिंखे कैफीन चवंदा आहिनि। हे वठो। ऐं हा,